ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जे पहिरें अध्याय में ॾिठो हो त राजा परीक्षित सुखदेव जी महाराज का पुछन था त तव्हां प्रिय विर्त जो हाल कोने ॿुधायो, सो कृपया करे ॿुधायो। तॾहिं सुखदेव जी महाराज ॿुधाइनि था त राजा प्रिय विर्त स्वायबूमन जो पुटु पहिरियां ई नारद मुनि जे उपदेश सां जंगल में वञी तप करण वेही रहियो, लेकिन जॾहिं उन खे सम्झाइण उन जो पिता स्वायबूमन आयो, तॾहिं बि हुन पंहिंजे पिता जी हिकु बि न मञी ऐं इन हिठ में वेही रहियो त मां हाणे संसार में न ईंदसि, गृहस्थ आश्रम धारण न कंदसि। जॾहिं पंहिंजे पिता जो चयो न मञियाई, तॾहिं ब्रह्मा जी अची उन्हनि खे सम्झाइनि था त श्री नारायण भॻवान जी आज्ञा आहे त क्षत्रिय वञी क्षत्रियनि खे पैदा कईं। ब्रह्मा जी जे सम्झाइण ते प्रिय विर्त वापसि अची राज कनि था ऐं उन खां पोइ राजा प्रिय विर्त 7 ई दीपनि में धर्म सां राज कनि था, जंहिंजे करे उन जी सॼी रीत सुखी रहंदी हुई। पोइ हिकिड़े ॾींहुं राजा पंहिंजी स्त्रीअ सां गॾिजी वन ॾांहुं हलियो वियो ऐं वञी परमेश्वर जे ध्यान में लीन थी वियो। सभई चयो जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, कल कथा में पाण 7 दीपनि जो हाल ॿुधो हो, जंहिंमें पाण हिकिड़ो वर्ड इस्तेमालु कयो हो, हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो हो त हिकिड़ो दीप हेतिरनि योजननि ते फैलियलु हो। त असां तव्हां खां सवाल बि कयो हो त योजन केतिरो हूंदो आहे। त प्यारा भक्तों, हिकिड़े योजन में तक़रीबन 13 किलोमीटर हूंदा आहिनि। चयो वञे इंग्लिश में त 12.8 किलोमीटर 12.8 किलोमीटर्स हिकिड़े योजन में हूंदा आहिनि, लेकिन आसानी लाइ पाण 13 किलोमीटर ॻणींदा आहियूं। सभई चयो जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो ॿियो अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे अग्निधर जो पूरब छटी नाले अप्सरा सां शादी करणु। श्री सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, जॾहिं राजा प्रिय विर्त जंगल में तप करण वास्ते हलियो वियो, तॾहिं अग्निधर संदसि वॾो पुटु राज गद्दीअ ते वेठो ऐं वीचारियई त पहिरियां ई परमेश्वर जो तप ऐं सुमरण करे पोइ विहांउ करियां, जंहिं करे संतान धर्मात्मा पैदा थिए। इहो वीचार करे अग्निधर मंदराचल पर्बत ते वञी परमेश्वर जो तप करणु लॻो। जॾहिं घणा ॾींहं तप कंदे गुज़री वियसि, तॾहिं राजा इंद्र पंहिंजे राज सिंघासन जे खसिजी वञण जे डप खां पूरब छती नाले अप्सरा खे, जेका तमामु सुंदर हुई, उन खे राजा अग्निधर जे तप में विघन विझण वास्ते मोकिलियो। जॾहिं उहा अप्सरा पंहिंजो साज़ सामान खणी जंहिं जाइ ते राजा अग्निधर तप वेठे कयो, उते वञी नचण ऐं ॻाइण लॻी, तॾहिं उन जे ॻाइण ऐं नचण जो आवाज़ ॿुधी अग्निधर जो ध्यानु भंग थी वियो ऐं अखियूं खुली पयसि। ऐं जीअं उन जो रूप ॾिठाई त संदसि सुंदर ऐं मोहिंदड़ रूप ॾिसी उन ते मोहित थी दीवाननि वांगुरु खेसि पुछणु लॻो त ए सुंदरी, तूं कहिड़े जंगल में तप कंदी आहीं? उते कहिड़ा कहिड़ा फल फूल थींदा आहिनि? पूरब छती जंहिं जा वार खुलियल हुआ, जिन जी सुगंध ते बंवरा गुंजार कंदा ॾिसी राजा चयो त हे सुंदरी, ही सभु तुंहिंजा चेला वेद पढ़ण वास्ते आया आहिनि छा? नचण वक़्तु घुंघरूअनि जो छणको ॿुधी चवणु लॻो त तुंहिंजे तपोवन जी नदी जी मिटी असल में अहिड़ी थींदी आहे छा, जा तूं पंहिंजे बदन में लॻाई आई आहीं, जंहिं जी ख़ुशबू सां मुंहिंजो सॼो आस्थान भरिजी वियो आहे।
उन जंगल में सब रखेश्वर ऐं मुनेश्वर भी तो वांगर रूप वारा रहंदा हूंदा। मूंखे तुंहिंजे आस्थान ॾिसण जी इच्छा आहे, सो कृपा करे मूंखे हली ॾेखार। मुंहिंजे सम्झण में तूं लक्ष्मी या श्री नारायण भॻवान जी माया आहीं, जो हिते अची पंहिंजी अखियुनि जा बाण हणी मूंखे घायल करे रही आहीं। परमेश्वर, वॾी कृपा करे तुंहिंजो दर्शन मूंखे करायो आहे। तुंहिंजो मोहिनी रूप मूंखे ॾाढो प्यारो थो लॻे, तंहिं करे मां तुंहिंजो पीछो न छॾींदसि। इहे ॻाल्हियूं राजा जूं ॿुधी पूरब छती ॼातो त राजा मूं ते तमामु मोहित थी पियो आहे। तॾहिं खिली चयाईं त ए राजा, असांजे तपोवन में उन रूप वांगुरु सभई रखेश्वर ऐं मुनेश्वर रहंदा आहिनि ऐं उते अहिड़ा फल फूल ऐं मेवा थींदा आहिनि जिन जे खाइण सां आदमी हमेशह जवान ऐं रूपवान तंदुरुस्त बणियो रहंदो आहे। ऐं जॾहिं तूं पंहिंजी राज गद्दीअ ते हली कुझु ॾींहं मूं सां रहंदे, तॾहिं मां पंहिंजो आस्थान तोखे ॾेखारींदसि। हिते पहाड़ ते मां तोसां रही नथी सघां। ही ॻाल्हि ॿुधी राजा परमेश्वर जो तप ऐं ध्यानु छॾे उन अप्सरा समेत पंहिंजे राज मंदर ॾांहुं हलियो वियो ऐं उन सां विहां करे 10,000 वरनि ताईं उन सां भोग विलास में गुज़ारे छॾियईं ऐं धर्म सां राज कंदो रहियो। जॾहिं राजा खे उन पूरब छती अप्सरा मां नाब ऐं अलाह विर्त वग़ैरह 9 पुट पैदा थी पंहिंजे माता जी आशीर्वाद सां जवान तेजवान ऐं बलवान थिया, तॾहिं पूरब छती उन्हनि जो विहां करे इंद्रलोक ॾांहुं हली वई ऐं राजा उन जंबो दीप खे 9 हिसनि में विराए छॾियो, जंहिंखे 9 खंड चवनि था। हर हिकु खंड पंहिंजे 9 पुटनि खे विराए ॾिनई ऐं पाण जंगल में वञी परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करणु लॻो। भारत खंड, जंहिं में घणा देश नगर आहिनि, उहो पंहिंजे वॾे पुटु नाभ खे ॾिनई। राजा अग्निधर खे पूरब छतीअ जे विछड़ण जो अहिड़ो त ॾुख हो, जो पंहिंजो तन त्याग करे गंधर्व जो तन वठी वञी सांस मिलियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो ॿियो अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।